हिकु माण्हू वॾियुनि इमारतुनि जे विच में ॿधल रसीअ ते आराम सां हली रहियो हुयो। उन जी कंध ते उन जो पुटु वेठल हुयो। ज़मीन ते बीठल माण्हू पंहिंजो साहु रोके उन खे ॾिसी रहिया हुआ त जे किरियो त पाण ऐं उन जे पुट जो बचणु मुश्किल हूंदो। पर उन माण्हूअ खे ज़रे जी परवाह न हुई। उन आराम सां रसे जो सफ़र मुकमिल कयो ऐं ॿिए पार पहुची वियो। माण्हुनि ताड़ियुनि सां उन जो इस्तक़बाल कयो ऐं उन जे ख़ूब तारीफ़ कई। उन माण्हूअ माण्हुनि ॾे मुस्कुराए ॾिसी चयो त छा तव्हांखे यकीन हुयो त आउं उहा रसी पार करे ॿिए तरफ़ पहुची वेंदुसि? माण्हुनि चयो, हा, तुंहिंजी कारकर्दगीअ ते, तुंहिंजे एतमाद ते असांखे यकीन हुयो त तूं ईअं करे वेंदे। उन माण्हूअ वरी चयो त तव्हां मूं ते शर्त लॻाईंदा त आउं वापसि बि उहो कारनामो करे सघां थो? माण्हुनि चयो त हा, असीं तो ते शर्त लॻाए सघूं था, तूं ईअं करे वेंदे। उन माण्हूअ चयो त भला मुंहिंजे पुट जी जाइ ते केरु मुंहिंजे कुल्हे ते पंहिंजो पुटु वेहारे त आउं उन खे बाहिफ़ाज़त ॿिए तरफ़ पहुचाए ॾेखारींदुसि। मूं ते भरोसो कयो। उन जी ॻाल्हि ॿुधी सभिनि खे सख़्तो थी वियो। सभु ख़ामोश थी विया। कंहिं बि पंहिंजे ॿार लाइ उहो ख़तरो न थी खयों। उन माण्हूअ चयो त यकीन अलॻि शइ आहे ऐं भरवसो अलॻि शइ आहे। भरवसो करण लाइ पंहिंजे पाण खे मुकमिल तौरु फ़ना करणो पवे थो। असां सां बि साॻी हालत आहे। असांजो अलाह ताला ते यकीन त आहे पर भरवसो कोन्हे। जॾहिं त अलाह ताला क़ुर शरीफ़ में फ़रमायो आहे त तवक्कलतु अलल्लाह,